अस्सलाम वालेकुम। अॼु तव्हांखे ॿुधाइण वारा आहियूं ज़ार ज़िंदगी ड्रामे जे बाबति में। त जीअं त ज़ार ज़िंदगी ड्रामे में तव्हां ॾिठो हूंदो त होॾां मीरा अगवा थी वई आहे ऐं होॾां क़ुर्बान खे अगवा कयो वियो आहे। इन्हनि ॿिन्हिनि खे कंहिं अगवा कयो आहे? इन्हनि ॿिन्हिनि सवालनि जो जवाबु तव्हांखे हिन वीडियो में अॼु मां तव्हांखे ॾियण वारो आहियां। वीडियो शुरू करण खां पहिरियां असांजी नंढड़ी रिक्वेस्ट आहे त अञा ताईं बि असांजे चैनल खे सब्सक्राइब न कयो अथव, सब्सक्राइब कंदा ऐं लाइक कंदा ऐं कमेंट कंदा ऐं शेयर कंदा। हलो त वीडियो शुरू पिया कयूं, वधीक तव्हांजो टाइम वेस्ट न पिया कयूं। सो दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदो न, इहा तव्हांखे ख़बर हूंदी त क़ुर्बान खे कंहिं अगवा कयो आहे। इहा तव्हांखे ख़बर न हूंदी त क़ुर्बान खे छाजे करे अगवा कयो अथनि। रबनि वारनि हिन जे करे अगवा कयो आहे त जीअं मीरा जी ख़बर पइजी सघे त मीरा किथे आहे ऐं कंहिं अगवा कई आहे। रईस गफ़ार ख़ान बि चए थो त मीरा खे ओठे वारनि अगवा कयो आहे ऐं रबनि वारा बि चइनि पिया त मीरा खे ओठे वारनि अगवा कयो आहे। पर तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बिल्कुलु इहा ॻाल्हि कूड़ी आहे। ओठे वारनि मीरा खे अगवा न कयो आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़ार ज़िंदगी ड्रामे में मीरा खे कंहिं अगवा कयो आहे। रईस कमाल ख़ान जीअं त मीरा खे अगवा कयो आहे, इन जे करे मीरा खे अगवा कयो आहे त जीअं ओठे ऐं अदा वारनि जे विच में जीअं ॻोठ जो माहौल ख़राब थिए। ऐं छो जो करे त रईस कमाल ख़ान वॾो शैतान माण्हू आहे ऐं जीअं चवंदो आहे ॻोठ में हर वक़्तु शैतानी हुजे। इहो अॼु जो वीडियो जेकॾहिं पसंदि आयो हुजे लाइक कंदा ऐं सब्सक्राइब कंदा ऐं नोटिफिकेशन ऑल कंदा, जीअं हर वीडियो बआसानी ताईं तव्हां तक पहुची सघे।